खैरपुर सिविल मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे संदसि जाइ ते एजाज़ समूह खे नओं MS सिविल अस्पताल मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे हेल्थ खाते में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे आगाह कंदासीं। खैरपुर सिविल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे संदसि जाइ ते एजाज़ समूह खे नओं MS सिविल अस्पताल मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे हेल्थ खाते में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। खैरपुर सिविल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे संदसि जाइ ते एजाज़ समूह खे नओं MS सिविल अस्पताल मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे हेल्थ खाते में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे आगाह कंदासीं। खैरपुर सिविल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे संदसि जाइ ते एजाज़ समूह खे नओं MS सिविल अस्पताल मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डॉक्टर इशफाक सूमरो खे बदली करे हेल्थ खाते में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे।